जी नाज़रीन, जीअं त समूरी सिंध जी ठिकराठो वासियुनि बि जेको सिंध सरकार पारां किरोना जी आड़ में गुज़िरियल लॻभॻि 2 सालनि खां स्कूल बंदि हुजनि, शहरी सिविल सोसाइटी ऐं समाज सुधारक माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु। हिन वक़्तु जेको असां एहतिजाज कयो आहे उहो तालीम जे लाइ कयो आहे। तालीम जेका वज़ीर आला मुराद अली शाह सां असां इहो इल्तिजा था कयूं, इहो चऊं था पिया त स्कूल खोले ऐं केॾाए जो कोल आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि क़ौम खे तबाह करिणो आहे त उनजी तालीम तबाह कयो, उन सां जंग न कयो। बहितर आहे त तालीमी निज़ाम खोले करे SOP ते हलाए वञे त जीअं असांजी तालीम बची सघे। ग़रीब आवाम ते कुझु रहम कयो, स्कूल खोलियो जीअं असांजा ॿार तालीम जे जहिड़े ज़ेवर सां संवारी सघनि। तालीम हर इंसान जो बुनियादी हक़ आहे ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल बि आहे त जंहिं वटि इल्मु आहे उन वटि बेबुनियाद जेको आहे सो बे इंतिहा जेको आहे दौलत आहे। इल्मु असांजो हिकिड़ो ज़ेवर आहे ऐं हीअ जेका असांजी एहतियाजी रैली आहे उहा सिर्फ़ु तालीम जे लाइ आहे। त तालीमी इदारा जेको मुसलसल 1 महीनो हलाए करे वरी लॉकडाउन जी सूरत उन्हनि खे ॾिनी थी वञे, त असांजी हुकूमत खां पुरज़ोर अपील आहे त तालीम जे इदारनि खे खोले असांजे जेके मुस्तक़बिल जा महमार जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे तालीम ॾियाराई वञे। तालीम हर मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे, सो इन खे मद्देनज़र रखंदे असांजी तालीम जेका बंदि कई पई वञे ख़ासि करे सिंध में, सो उन जे ख़िलाफ़ु असांजी हीअ रैली आहे। जे महिमारनि जी तालीम जारी कई वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़।